अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 22 मई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे में पुलिस ऐं नामालूम माण्हुनि जी फायरिंग में मारिजी वियल ज़ाहिद लेगारी जे वारसनि जो लाश रखी एहतिजाजी धरणे दौरान ज़ख़्मी थियल इरफान लेगारी जी तबियत में सुधारो न आयो, हालत बदस्तूर ॻणती जोगी। सिंध सरकार पुरअमन मुज़ाहिरीन ते गोलियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। धरती लाइ एहतिजाज कंदड़नि ते केस दाख़िल। सिंध जे सियासी समाजी धुरियुनि पारां मोरे में मुज़ाहिरे खे पुरतशद्दुद बणाईंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो। ज़िया लंजार जे घर खे ॿाहिरि ॾियण वारे मामले जी बि शफ़ाफ़ जांच जी घुर। मोरे में मुज़ाहिरीन ते गोलियूं हलाइण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां मोरे में रियासती तशद्दुद जी सख़्त मज़मत 10 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में कारपोरेट फार्मिंग ऐं कैनालनि वारे मनसूबे ख़िलाफ़ एहतिजाज दौरान शहीद थियल ज़ाहिद लगारी जे वारसनि लाश रखी एहतिजाजी धरणो हयूं। एहतिजाजी धरणे में वकील अॻवान के बि लगारी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त पुरअमन मुज़ाहिरीन मथां गोलियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सियासी समाजी अॻवान जो चवणु हो त हुकूमत बौखलाहट जो शिकार थी चुकी आहे। सिंधु दरिया मां कैनाल कढणु तोड़े ग्रीन पाकिस्तान मनसूबे तहत सिंध जे ज़मीननि जी वालार ख़िलाफ़ एहतिजाज कयो थो वञे त पुलिस उन्हनि मुज़ाहिरनि खे पुरतशद्दुद बणाइण जी कोशिश करे थी। अॻवाननि चयो त समूरा कारकुन पुरअमन हुआ। पुरअमन कारकुननि मथां पुलिस पारां गोलियूं हलायूं वियूं। ख़ानगी माण्हुनि पिणु सरेआम मुज़ाहिरीन खे गोलियूं हयूं, जंहिंजे नतीजे में ज़ाहिद शहीद थी वियो, जॾहिं त इमरान ॻणती जोगी हालत में आहे। इमरान जो हैदराबाद में इलाज हलंदड़ आहे, पर संसद हालत में सुधारो अची नाहे सघियो। हूअ बदस्तूर ॻणती जोगी हालत में ज़िंदगी ऐं मौत जे ॿवाटे ते पियल आहे। मोरे में ज़ाहिद लगारी जे वारसनि पारां लाश रखी हयल एहतिजाजी धरणो वकीलनि जे मशवरे बाद ख़तमु कयो वियो, जॾहिं त लाश नवाबशाह पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल कयो वियो। धरणो ख़तमु थींदे ई हुकूमती मशीनरी हरकत में अची वई। मुज़ाहिरीन ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ केस दाख़िल कया विया। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस पारां कार्रवायूं तेज़ करण ऐं ऑपरेशन जूं तयारियूं कयूं पियूं वञनि, जॾहिं त सिंध जे सियासी समाजी धुरियुनि पारां घर वज़ीर ज़िया लंजार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे ख़ानगी माण्हुनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे सज़ाऊं ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। जीअं सिंध मुहाज़ जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी तरफ़ां मोरे में थियल तशद्दुद जी ऐं सियासी कारकुन ज़ाहिद लगारी जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो वियो आहे त बबरलो ते सिंध जे पुरअमन ऐं पुरज़म मज़ाहिम जे इज़हार पाकिस्तानी रियासत खे ऐं ख़ासि करे सिंध हुकूमत खे बौखलाहट जो शिकार करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि ऐं बहाननि सां पुरअमन जदोजहद खे पुरतशद्दुद बणाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। मोरो वाक़ियो उन जी हिकिड़ी कड़ी आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। जीअं सिंध मुहाज़ पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो त बिना देर जे मक़तूल नौजवान जे वारसनि जी मर्ज़ी मूजिबि FIR दाख़िल कई वञे। समूरे वाक़िए जी गैर जानबदार जांच कराइण लाइ अदालती कमीशन मुक़ररु कई वञे। साॻिए वक़्तु सिंध जे सभिनी क़ौमी कारकुननि ऐं मुहिब वतन माण्हुनि खे अपील कई वई त
रियासती या हुकूमती हरबन खे नाकाम बणाईंदे पंहिंजी पुरमन जदोजहद जारी रखनि। मोरे में पुरमन धरणे ते पुलिस पारां सिधी फायरिंग ऐं हिक कारकुन खे क़त्ल करण ख़िलाफ़ कराची बार पारां आकिब राजपर आमिर नवाज़ वड़ाइच ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वकीलनि पारां कातिल कातिल लजार कातिल जा नारा हंया विया, जॾहिं त मुतालबो कयो वियो त फौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह हयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध जी पुरमन क़ौमी जदोजहद खे भञडाह तशदुद ऐं बाहिनि में तब्दील करण ऐं बेहथियार आम माण्हुनि खे शहीद करण जी सख़्त मज़मत करियूं था। सिंधु दरिया ते धाड़े 6-9 कैनालनि ऐं ज़मीननि जे सौदे ख़िलाफ़ उन वक़्त ताईं पुरमन जदोजहद जारी रहंदी जेसिताईं सिंध दुश्मन मनसूबा रद्द नथा कया वञनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त हिकु तरफ़ सिंध में ॾुकार वारियूं हालतूं पैदा कयूं वियूं आहिनि, ॿिए तरफ़ ज़बरदस्त धाड़ियल वाह हलाए सिंध जो पाणी चोरी कयो पियो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सॼी सिंध में हथरादू पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज जारी आहिनि। हज़ारे माण्हू धरणा हणी रहिया आहिनि, पर वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत कंहिं बि एहतिजाज जो नोटिस वठण लाइ तयारु नाहे। मोरो वाक़िए जे ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। पाणी लाइ हथें ख़ाली माण्हुनि ते गोलियूं हलायूं वियूं। अदालत मामले जो नोटिस वठे शहीदनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त 23 मई ते मोरे में 6 नवां कैनाल ठाहे सिंधु दरिया ते धाड़े हणण ऐं ज़मीननि जे सौदे ख़िलाफ़ औरतुनि समेत हज़ारे माण्हुनि जी पुरमन रैली कढी वेंदी। सिंध जा माण्हू तशदुद खे रद्द कनि था। असीं पुरमन सियासी अमल वसीले सिंध जे हक़नि जी जदोजहद करे रहिया आहियूं। जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त मोरो वाक़िए में फायरिंग करे क़ौमी कारकुन ज़ाहिद लगारी खे शहीद ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे ज़ख़्मी कंदड़ अहलकारनि ऐं प्राइवेट गुंडनि ते केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। सियासत में तशदुद खे दाख़िल कंदड़ हुकूमती धुर जे गुंडनि ऐं दादागीरनि खे लगाम ॾियण ऐं रोकण जी ज़रूरत आहे। जारी कयल बयान में नवाज़ खान ज़ौहर जो वधीक चवणु हो त शहीद ज़ाहिद लगारी जे क़त्ल जो केस संस वारसनि जी मर्ज़ी मूजिबि दाख़िल कयो वञे। हीउ कहिड़ो इंसाफ़ आहे जो केस दाख़िल कराइण लाइ वारसनि खे लाश रोड ते रखी धरणो हणणो थो पवे। मक़तूल धुर खे इंसाफ़ मुहैया न करणु नाइंसाफ़ी ऐं तशदुद जी हिकु शक्ल आहे, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे घटि आहे। असां तशदुद जी हर सूरत जा मुख़ालिफ़ आहियूं। तशदुद वसीले सिंध जे ज़मीननि ऐं दरिया ते कब्ज़ो नथो करे सघिजे। नवाज़ खान ज़ौहर चयो त क़ौमी पार्टी ॾुख ऐं सदमे जी हिन घड़ी में क़ौमी कारकुननि ऐं संदनि वारसनि सां गॾु आहे। असां कैनालनि डेमनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ पंहिंजी पुरमन सियासी जदोजहद जारी रखंदासीं। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां मोरे शहर में पुरमन क़ौमी कारकुननि मथां पाकिस्तानी रियासती इंटेलिजेंस इदारनि ऐं पुलिस जी सिधी फायरिंग जे नतीजे में क़ौमी कारकुन ज़ाहिद लेगारी जी शहादत ऐं इरफान समेत ॿियनि जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई वई। उन क़ौमी शहादत ते जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट 10 ॾींहं सोग जो ऐलान कयो। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जे चेयरमैन सुहेल अबड़ो, सीनियर अॻवान ज़ुबैर सिंधी, अमर आज़ादी, फरहान सिंधी, हफ़ीज़ देशी, मुर्क सिंधु ऐं होशू सिंधी सां गॾिजी हिननि अफ़सोसनाक वाक़े बाबति बयानु जारी कंदे चयो त शहीद ज़ाहिद लेगारी जे क़त्ल जो केस पाकिस्तानी रियासती इदारनि ऐं पुलिस जे अमलदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वञे ऐं ॾोहारियुनि खे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे। अॻवाननि वधीक चयो त हीउ वाक़ियो हिकु मुनज़म रियासती ॾाढ जो हिसो आहे जेको सिंध जी पुरमन जदोजहद, कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया ते कैनालनि जे ख़िलाफ़ एहतिजाज खे दॿाइण लाइ कयो पियो वञे। पाकिस्तानी फ़ौज, ISI, MI, रेंजर्स ऐं पुलिस सिंध जी पुरमन क़ौमी तहरीक खे पुरतशदुद बणाए उन जे ख़िलाफ़ ऑपरेशन जो जवाज़ पैदा करणु चाहिनि था, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे उहा घटि आहे। असां पाकिस्तानी रियासत जे उन्हनि इदारनि खे ख़बरदार करियूं था त सिंध जे पुरमन सियासी जदोजहद खे दॿाइण जी इजाज़त न ॾींदासीं। असांजी जदोजहद सिंध जे वसीलनि, धरती जी मालिकी, जबरी गुमशुदगियुनि, कूड़नि गैसनि ऐं सिंधी क़ौम जी आज़ादी लाइ जारी रहंदी। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट
आलमी बिरादरी खे अपील कंदे चयो त अक़वाम मुतहिदा इंसानी हक़नि ऐं जबरी गुमशुदनि बाबति उन जा फ़र्ज़ निमाईंदा। एमनेस्टी इंटरनेशनल, ह्यूमन राइट्स वॉच, बरतानिया जी हुकूमत ऐं पार्लियामेंट जा मेंबर, यूरोपीय यूनियन जा इदारा, इंसानी हक़नि जा अलम बरदार ऐं साफ़ जी आज़ादी लाइ पाण पतोड़ींदड़ सिंध में थींदड़ इंसानी हक़नि जी भञकड़ी, रियासती ॾाढ, सियासी धुरियुनि जे गुमशुदगियुनि ऐं क़त्ल वारनि वाक़िअनि जो नोटिस वठनि। असां आलमी बिरादरी खां मुतालबो करियूं था त पाकिस्तान खे उन ज़ुल्म ते जवाबदार बणायो वञे ऐं सिंधी क़ौमी तहरीक क़ौम परस्त कारकुननि ऐं मज़लूम धरती वासियुनि जे हक़ में आवाज़ उथारे संदन पुरमन जदोजहद इंसानी वक़ार जी हिफ़ाज़त लाइ क़दम खंया वञनि। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वेनर सैयद ज़ैन शाह पंहिंजे बयान में पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत जी पुलिस ऐं ख़ानगी दहशतगर्दनि हथां बेगुनाह क़ौमी कारकुन शहीद ऐं ज़ख़्मी करण जी मज़म्मत कंदे नौजवान जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो। पंहिंजे बयान में ज़ैन शाह चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार जे एवज़ सिंध जी अक्सरियत मिल्कियत, समुंड, ज़मीनूं, मैदनी वसीला ऐं सिंधु नदी जो पाणी विकिणी छॾियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ सॼी सिंध में ताक़तवर पुरअमन सियासी जदोजहद हलंदड़ आहे। लखनि जे तइदाद में अवाम रस्तनि ते निकिरी ज़रदारी माफ़िया जी कयल सिंध दुश्मन मनसूबनि खे रद्द करे छॾियो। हाणे पीपल्स पार्टी सरकार सिंध अंदरि पुरअमन सियासी जदोजहद जी रस्ता रोक करण लाइ साल 2021 में बहरिया टाउन जे पुरअमन एहतजाज में पंहिंजे छाड़तनि जी मार्फत भञडा, तशदुद ऐं बाहियूं ॾियारे जुड़तो केस करण वारी किरियल हरकत मोरे में दोहराई आहे, जेका सिंध जे लखे पुरअमन सियासी जदोजहद कंदड़ कारकुननि ऐं अॻवाननि खे रियासती ऑपरेशन ज़रिए रोकण ऐं कुचलण जी रिथ आहे। सिंध में गुज़िरियल 10 महीननि खां हलंदड़ केनालनि ऐं ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ पुरअमन जदोजहद खे कंहिं बि गिरोह जे पुरतशदुद सियासत जे ज़रिए उन्हनि जी एजेंडा जो हिसो थियण न ॾींदासीं। मोरो वाक़े जी ईमानदार जज खां अदालती जांच कराए मुलविस माण्हुनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी चयो आहे त मोरे में शहीद थींदड़ नौजवान ज़ाहिद लेगारी जे क़त्ल जो केस वारसनि जी मर्ज़ी मूजिबि दाख़िल करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। 23 मई ते हैदराबाद में जस्कम जो इजलास थींदो, जंहिंमें अहम फ़ैसिला कया वेंदा। जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी जारी कयल प्रेस बयान में चयो त सिंध जे वॾे बशीर ख़ान कुरैशी जे क़त्ल जी FIR दाख़िल कराइण जी पटिशन 13 सालनि खां हाई कोर्ट में हलंदड़ आहे। सिंध जूं कोर्टूं 13 सालनि में इहो बि तइ न आहिनि करे सघियूं त कहिड़े दायरे इख़्तियार ऐं क़ानून मूजिबि शहीद जी पटिशन खे हलाइजे। मोरे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। जामशोरे में पिणु लम्स गेट आॾो इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो हंयो वियो, जंहिं दौरान हिकु गाॾी खे पिणु बाहि लॻी वई। टंडे अलहियार में पिणु मोरे वाक़े ख़िलाफ़ जीअं सिंध मुहाज़ पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली कढी सख़्तु नारेबाज़ी कई वई। जीअं सिंध तहरीक जे अॻवान अनवर बुर्दी, फैसल वगण ऐं ॿियनि मोरे में थियल क़त्ल जी मज़म्मत कंदे चयो आहे त सिंधु ते कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग लाइ लॻल पुरअमन धरणे ते पुलिस जे थियल तशदुद जे नतीजे में क़ौमी कारकुन शहीद ज़ाहिद लगारी शहीद थी वियो। सिंध जी क़ौमी तहरीक ऐं सिंधी क़ौम सख़्तु ॾुखारी आहे। हुननि चयो त क़ातिलनि खे पधिरो करे सरेआम सज़ाऊं ॾिनियूं वञनि। मोरे में पुरअमन जदोजहद कंदड़ सिंध खे तशदुद ॾांहुं धिकण जी साज़िश केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। सिंध जे सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार जे मोरे में वाक़िअ रिहाइशगाह खे मुबीना तौर बाहि ॾेई साड़ण वारे वाक़िए ऐं मोरे में क़ौमी कारकुन जी शहादत खां पोइ सूरतहाल छिकताण वारी थी वई आहे। सुवाल इहो आहे त ज़िया लंजार जहिड़ी अहम शख़्सियत जो घर जेकॾहिं पंहिंजे सूबे में महफ़ूज़ न आहे त पोइ आम माण्हू जे तहफ़ुज़ जो सवाल बि उथे थो। उहा सिंध जंहिं पुरअमन जदोजहद वसीले कैनालनि जे मसइले ते कामयाबी माणी हुई, हाणे तशदुद जी लहर ॾांहुं छो धिकजी रही आहे। सॼी दुनिया में सिंध जी पुरअमन तहरीक खे साराहियो वियो हो, पर हाणे उन अमन खे कंहिं ॾांहुं वठी वञण जी कोशिश थी रही आहे। उहो वाक़ियो कंहिं हिकु ॾींहं जो नतीजो न आहे, पर उहा
उन्हनि वाक़िअनि जी कड़ी आहे जेके अॻी ख़तरनाक सूरतहाल इशारो करे रहिया हुआ। बाख़बर ज़रिया ॿुधाइनि था त 24 कलाकनि में वधीक अहिड़ा वाक़िआ थियण जा इम्कान आहिनि जेके सिंध में तकरार ऐं टकराव खे हथी ॾेई सघनि था। ज़िया लंजार जे घर ते थियल हमले बैदि मुख़्तलिफ़ हलकनि मां अहिड़ियूं बि ख़बरूं आहिनि त हाणे उन वाक़े जो रद्दअमल वधीक ख़तरनाक सूरत इख़्तियार करे सघे थो। ॿिए पासे पुलिस पारां माण्हुनि जे घरनि में घिड़ण, उन्हनि जी तौहीन करण ऐं बिना जवाज़ केस दाख़िल करण जहिड़ा अमल माण्हुनि खे तशदुद तरफ़ धिकी रहिया आहिनि। इहा सूरतहाल सिंध सरकार लाइ ॻणती जोगी बणिजी सघे थी, छो त जेकॾहिं वाक़िआ वधिया त उन जे नतीजे में अमन अमान जी सूरतहाल हथनि मां निकिरी सघे थी। सिंध सरकार हिन वाक़े खे संजीदगी सां वठे, कंहिं बि तकरारी ऐं चिड़ ॾियारींदड़ अमल खां पासो करे। सिंध जो तारीख़ी तशख़ुस उन जी पुरअमन तहरीकनि ते ॿधल रहियो आहे। उनखे महफ़ूज़ रखण लाइ ज़रूरी आहे त हुकूमत अवाम जे अहसासनि जो एतिराफ़ करे ऐं ज़ुल्म या जबर जी हर सूरत खां पासो कयो वञे। जेकॾहिं मामिलो फ़ौरी तौर ते हल न कयो वियो त सिंध में वधंदड़ छिकताण ख़तरे जी घंटी बणिजी सघे थी। सिंध हारी कमेटीअ जे बानी हारी हलचल जदोजहद जे बहादुर सियासी लीडर बाबाए सिंध कामरेड हैदरबख्श जतोई जी 55वीं वरसी ते सिंध जे सियासतदाननि, अदीबनि, शाइरनि, लेखकनि, वकीलनि समेत सियासी समाजी अदबी अॻवाननि भरपूर पेश कई। बाबाए सिंध कामरेड हैदरबख्श जतोई जी वरसी तक़रीब सिंध म्यूज़ियम हाल में सिंध हारी कमेटी तरफ़ां मुनक़िद कई वई। जलसे खे ख़िताब कंदे सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो त बाबाए सिंध कामरेड हैदरबख्श जतोई आमिर जनरल अयूब ख़ान सां मुहादो अटकाईंदे सिंध जे हक़नि, हारियुनि जे मसइलनि ते इनक़लाबी तहरीक हलाई। आऊं ऐलान करियां थो त सिंध जे हक़नि लाइ हारियुनि पोहरियतनि मज़दूरनि लाइ इनक़लाबी जदोजहद तहरीक हलाई वेंदी। सिंध जा हक़ वठंदासीं, सिंध सां ज़ुल्म बंदि कयो वञे। जेकॾहिं सिंध सां ज़ुल्म कयो वियो त असां पंहिंजूं जानियूं बि क़ुर्बान करे हक़ वठंदासीं। असां वॾेरनि, जागीरदारनि, हुक्मराननि जो घेराव कंदासीं। सिंध खे पंहिंजा हक़ ॾियो, सिंध खे पंहिंजो पाणी ॾियो। ऐं सिंध जे हारियुनि, मज़दूरनि, पोहरियतनि समेत सिंध जी आवाम खे अपील करियां थो त हाणे पाण में इतिहाद एको करे हक़नि लाइ गॾु थियो। हारी हलचल जो बहादुर सियासी लीडर हो, जंहिं हारियुनि जे हक़नि लाइ सचाई सां तहरीकूं हलाईंदे जेलनि जूं सख़्तियूं बि बर्दाश्त कयूं। हारियुनि खे अध बटाई वठी ॾियारण में बि कामयाबी हासिल कई। सिंध जे हारियुनि, पोहरियतनि, मज़दूरनि जे हक़नि लाइ जदोजहद करण ते कामरेड हैदरबख्श जतोई मथां उन वक़्त जे हुक्मराननि तशदुद कया, जेलनि में बि बंदि कयो, पर कामरेड हैदरबख्श जतोई हमेशह मुल्क सां हथकड़ियुनि खे चुमंदे सख़्तियूं बर्दाश्त कयूं। हारी हलचल जी सचाई वारी जदोजहद तां पोइते न हटियो। कामरेड हैदरबख्श जतोई इनक़लाबी अॻवान हो। असां सभु कामरेड हैदरबख्श जतोई खे सुर्ख़ सलाम पेश करियूं था। कामरेड समर हैदर जतोई वधीक चयो त बाबाए सिंध कामरेड हैदरबख्श जतोई खे सिंध धरती सां बि मुहबत हुई, प्यार हो। जंहिं सिंध में सभिनी खां पहिरीं जिए सिंध जो नज़म लिखियो। कामरेड हैदरबख्श जतोई सियासी इनक़लाबी अॻवान सां गॾु बहितरीन शाइर ऐं लेखक बि हो। असां कामरेड हैदरबख्श जतोई जे ॾसियल वार ते हलंदे सिंध जे हक़नि खां वठी हारियुनि, मज़दूरनि, पोहरियतनि जे हक़नि लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। कामरेड हैदरबख्श जतोई जी जदोजहद में सॾ सां सॾ मिलाईंदे कामरेड मज़हर जतोई, कामरेड अज़हर जतोई, कामरेड मोहम्मद रमज़ान ख़ासकेली ताईं सिंध हारी कमेटी जे अॻवाननि बहादुरी सां हक़नि लाइ हारी हलचल जे प्लेटफार्म तां तहरीकूं हलाए हारी हलचल जी इनक़लाबी जदोजहद खे जारी रखियो। असां उन्हनि जी ॾसियल वार ते हलंदे जदोजहद करे रहिया आहियूं। सिंधू दरिया असांजो साहु आहे। सिंधू दरिया में कोटड़ी बैराज खां हेठि समुंड ताईं पाणी छॾियो वञे। कोटड़ी बैराज खां हेठि पाणी जो वहिकिरो समुंड ॾांहुं बंदि आहे, जंहिंजे करे समुंड हज़ारें एकड़ ज़मीन गड़काए चुको आहे। हुन वधीक चयो त कैनालनि खे ख़तमु करण लाइ असांजी सॼी सिंध में तारीख़ी जदोजहद जारी आहे। सिंध में जेका बि कारपोरेट फार्मिंग नाले ते कंपनियुनि खे ज़मीन ॾिनी वई आहे, उनखे वापसि करे उते जे मक़ामी हारियुनि में विरहाई वञे।
सिंध हारी कमेटी जे मरकज़ी अॻुवान अहमद नवाज़ इनकलाबी ख़िताब कंदे चयो त असां कामरेड हैदर बख्श जतोई खे सुर्ख़ सलाम पेश करियूं था। असां सिंध जे मसइलनि ते गॾियल जदोजहद ऐं इतिहाद ठाहिण लाइ सॾु ॾियूं था। जलसे खे कम्युनिस्ट पार्टी जे मरकज़ी अॻुवान इमदाद काज़ी ख़िताब कंदे चयो त कामरेड हैदर बख्श जतोई पुरअमन तरीक़े सां जदोजहद कई ऐं उहा सिंध जी ख़ूबी मौजूदा वक़्त में सिंध जी अवाम वकीलनि बबरलो बाईपास ते सिंधु दरिया ते ठहंदड़ केनालनि खे रद्द कराइण लाइ पुरअमन तारीख़ी जदोजहद कई। सिंध हमेशह पुरअमन जदोजहद कई आहे। असां सभिनी खे गॾिजी सिंध जे हक़नि लाइ भरपूर जदोजहद करणु घुरिजे। सिंध सूफ़ी फोरम जे चेयरमैन डॉक्टर बदर चन्ना, वतन दोस्त जमहूरी पार्टी जे अॻुवान अर्ज़ रतड़, नेशनल पार्टी जे अॻुवान ताज मरी, कम्युनिस्ट पार्टी सिंध हारी कमेटी जे सदर मीर मुनवर टालपुर, शहीद नज़ीर अब्बासी यादगार कमेटी जे अॻुवान निहाल अब्बासी, नाम्यारे अदीब इदरीस जतोई, अमानुल्लाह शेख, GM लगारी ख़िताब कंदे बाबाए सिंध कामरेड हैदर बख्श जतोई खे भेटा पेश कई। हैदराबाद में कॉलेज एजुकेशन खाते जे प्रोफेसर ऐं लेक्चरार जो पघारूं न मिलण ते ट्रेज़री ऑफिस आॾो एहतिजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। सपला हैदराबाद रीजन जे सॾ ते ट्रेज़री ऑफिस हैदराबाद जे अॻियां एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवान चयो त ट्रेज़री ऑफिस हैदराबाद करप्शन जो गढ़ बणिजी वई आहे। सपला अॻुवान हलीम दरस, शहज़ाद ज़ई, खुरम रफ़ी, ज़करिया टालपुर, विक्रम अजीत ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त ट्रेज़री ऑफिस वारा पैसनि लाइ उस्तादनि खे तंग करे रहिया आहिनि। नाम्यारे लेखक ताजवे जे घर ते चढ़ाई कंदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ अञा ताईं का बि कार्रवाई नाहे थी सघी। जॾहिं त इन हवाले सां ताजवे जो चवणु आहे त आऊं सिंध जे हक़नि जी वकालत कंदड़ तहरीकनि जी हिमायत जारी रखंदुसि। पुलिस मुंहिंजे घर ते छापो हयो, मुंहिंजे ॿिनि पुटनि खे गिरफ़्तार कयो वियो। आऊं डिॼण वारो न आहियां। कॉर्पोरेट फार्मिंग ऐं 6 केनालनि जे मनसूबे ख़िलाफ़ एहतिजाज जारी रखंदुसि। पाकिस्तान जी इंसानी हक़नि वारी कमीशन ताज जे ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई ते ॻणती जो इज़हार कयो आहे। HRCP पंहिंजे बयान में चयो आहे त हैदराबाद में सियासी कारकुननि ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो पियो वञे, जेको कानून जे ख़िलाफ़ आहे। कमीशन ताजवे जे घर ते छापे खे मायूस कंदड़ करार ॾिनो। सिंध हुकूमत ते ज़ोर भरियो त पुलिस जी बदइंतज़ामी जे इल्ज़ामनि जी जांच कई वञे ऐं हिरासत में वरितल कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां पिणु पुलिस जी कार्रवाई जी मज़म्मत कंदे ताजवे जे पुटनि जी फ़ौरी आज़ादी जो मुतालबो कयो वियो हो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे बयान में चयो हो त हिकु मोज़ज़ अदबी ऐं समाजी शख़्सियत ख़िलाफ़ ही शर्मनाक हरकत इज़हार जी आज़ादी ऐं इंसानी वक़ार ते हिकु वाज़े हमिलो आहे। कांग्रेस वधीक चयो त छापे दौरान रूपले ऐं होशू खे बग़ैर कंहिं सबब या वारंट जे गैर क़ानूनी तौर ते हिरासत में वरितो वियो। अहिड़ियूं कार्रवायूं आइनी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहिनि। सिंध में इख़्तिलाफ़ राय ऐं सक़ाफ़ती वक़ार जे आवाज़नि ख़िलाफ़ वधंदड़ कार्रवायुनि ऐं जारियत खे ख़तमु कयो वञे। सिंधी नेशनल कांग्रेस स्टूडेंट्स फेडरेशन पिणु ताजवे जे घर ते पुलिस चढ़ाई जी मज़म्मत कई। बठोरे मां उरताणे आवाज़ ते हिरख जी कश्मोर वियल ॻोठाणे जे अगवा जी तस्दीक। ज़ंजीरनि में जकड़ियल वीडियो वायरल कई वई। ॻोठ इसाक नाराणी मां हिकु हफ़्तो अॻु घरां निकितल ॻोठाणे गुलण नाराणी धाड़ियलनि वटि क़ैद मग़वी जूं वीडियोज़ पिणु सोशल मीडिया ते वायरल कयूं वियूं, जॾहिं त वारसनि खां भुंग तलब कयो वियो आहे। सिंधु दरिया मां निकिरंदड़ तकरारी केनालनि ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ नसीराबाद में सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सूफ़ी गफ़ार चन्ना, इनायत तुनियो, आफ़ाक़ समो, सारंग सागरी, अमजद सिंधी, मंसूर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻुवाण चयो त सिंधु दरिया में असांजो साह आहे, उन करे सिंधु दरिया मां को बि केनाल कंहिं बि सूरत में कढणु न ॾींदासीं।
गंबट में सिंध जे ज़मीननि ते वालार ऐं सिंधु दरिया जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गंबट प्रेस क्लब अॻियां जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी ऐं जसकम आरिसर ग्रुप पारां अरिड़ने उजण, ज़ाकिर आलमाणी, इम्तियाज़ माछी, गदा हुसैन उजण, फराज़ उजण ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त सिंधु दरिया मां कैनाल कढी सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। सिंधु दरिया ऐं सिंध जे ज़मीन ते वालार ख़िलाफ़ मोरे में क़ौमी शाहरा बंदि करे पुरमन धरणो हणंदड़ क़ौमी कारकुननि मथां रियासत हमिलो करे मथनि सिधियूं गोलियूं हलायूं। सूबाई वज़ीर ज़िया लंजार जे माण्हुनि बि कारकुननि ते फायरिंग करे खेनि हिरासां कयो। ज़ाहिद लगारी शहीद थी वियो। इरफान, विशाल, मीर हज़ार ख़ान समेत केतिराई कारकुन ज़ख़्मी थी पिया। हुननि मुतालबो कयो त मुज़ाहिरीन ते फायरिंग कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। उबावड़े में पिणु सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध पंजाब बॉर्डर वटि एहतिजाजी धरणो हंयो वियो। आसिफ़ फारूकी, अकबर गुंब ऐं ॿिया एहतिजाजी धरणे जी अॻवाणी करे रहिया हुआ। चूंडको मां गवर्नमेंट मिडल स्कूल इरशाद अली भुरगड़ी जो उस्ताद पुरअसरार नमूने गुम थी वियो। जॾहिं त उस्ताद ऐं सिंधी अदबी संगत शाख चूंडके जे सेक्रेटरी जुमेमल जी गुमशुदगीअ जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। जॾहिं त इहो बि शक ज़ाहिर कयो पियो वञे त खेसि खंभे गुम कयो वियो आहे। चूंडके में एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवाणी अशोक मल, ज़ख़्मी लतीफ़, ख़ुर्शीद ॾहर, हफ़ीज़ ॾहर, रमज़ान ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि जुमे मल जी फ़ौरी तौर ते आज़ादी जो मुतालबो कयो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन